साईं हिकिड़ा सिंधी पी पुट सिंध मां लॾे उल्हासनगर में आया। हाणे जेको पिणस जो काको ॾाढो कंजूस चई खणी बसि कयो। हाणे जीअं जो लंघियासीं उल्हासनगर मां, चवंदा उल्हासनगर में तव्हांखे ॿुधायां मां हिकिड़ी ॻाल्हि, खाइण पीअण जे मामले में माना उल्हासनगर जहिड़ो सुख सॼी दुनिया में कान्हेव। असांजे उल्हासनगर में हर शइ मिलंदी आहे। जीअं पीउ पुट लंघिया त पुट चयो बाबा बाबा, चई चओ पुट, चई बाबा मूंखे पाव भाजी खाइणी आहे। पुट हितां जूं कोई भाॼियूं आहिनि? सचियूं भाॼियूं त असां सिंध में छॾे आयासीं। वीचारो ॿार मुंहुं नंढो करे थोरो अॻियां अॻियां आयो, पानी पूरी पई विकामजे। वरी पुट चयो बाबा बाबा, चओ पुट बाबा मूंखे पानी पूरी खाइणी आहे। अड़े पुट हितां जा कोई गिह आहिनि? सचा गिह त असां सिंध में छॾे आयासीं। वरी थोरो अॻियां निकिता त फलूदो। पुट चयो बाबा बाबा, चओ पुट बाबा फलूदो खाईंदुसि। अड़े पुट हितां जा कोई खीर आहिनि? सचा खीर त सिंध में छॾे आयासीं। वरी थोरो अॻियां आया, वरी पुट चयो बाबा बाबा, चई चओ पुट चाप छोला खाईंदुसि। अरे पुट हितां जा कोई छोला आहिनि? सचा छोला त असां सिंध में छॾे आयासीं। ईअं कॾहिं कॾहिं घर निकिता, अची छोकिरो मुंहुं सुॼाए सुम्ही पियो। सुबुह थी पिण चई पुट उथी स्कूल वञ। चई बाबा हितां जा कोई स्कूल आहिनि? सचा स्कूल त असां सिंध में छॾे आयासीं। लख जी लख थी पीउ खे जवाब थो ॾी। चई पीउ सचो पीउ त सिंध में छॾे आयासीं। साईं अहिड़ी बि ॻाल्हियूं थींदियूं अथव।